अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभई खैरियत सां हूंदव। मां सिकंदराबाद में रही रहियो टेक्निकल सिकंदर सिंधी यूट्यूब चैनल। अॼु मां खे ॿुधाईंदुसि त पंहिंजनि फ़ोटुनि तां बैकग्राउंड खे हटाए वञे ऐं उते ॿियो को बैकग्राउंड खे ऐड कयो वञे। तव्हां साइडनि में ॾिसी रहिया हूंदव त हेॾां जेको साइड आहे लेफ्ट पासे ॾांहुं ओरिजिनल फ़ोटो आहे, उन खां बाद में हेॾां राइट साइड ॾांहुं बैकग्राउंड हटायल या बैकग्राउंड चेंज के कयो वञे, उहो मुकमल वीडियो आहे फ़ोटो बि ठाहिनि। छा तव्हां पंहिंजनि फ़ोटुनि खे ईअं बैकग्राउंड चेंज करणु था चाहियो त हीअ वीडियो ख़ासि तव्हां लाइ आहे। सभ खां पहिरीं तव्हांखे गूगल क्रोम ओपन करणी पवंदी, हिकु वेबसाइट आहे, उतां तव्हांखे हीअ फ़ोटो ठाहिणा पवंदा। गूगल क्रोम ओपन थी वई। हाणे तव्हांखे सर्च बार में लिखणो आहे remove.bg remove.bg। तव्हांखे हिन नाले सां हिकु वेबसाइट आहे, हुनखे सर्च करिणो आहे। सर्च करण खां पोइ तव्हांखे कुझु हिन तरह इंटरफेस नज़र ईंदो हूंदो। तव्हांखे हेठां जेको अपलोड इमेज लिखियलु आहे, तव्हां हिन ते क्लिक कयो। हिन ते तव्हां क्लिक कयो। हाणे तव्हां डायरेक्ट गैलरी मां तव्हां को बि फ़ोटो पंहिंजो चूज़ करे था सघो। चलो फ़िलहाल गैलरी मां ही क्लिक कया हिन ते। तव्हां जो कढणो हुजे हुन ते क्लिक कयो। उन खां बाद में हाणे हिते असांजो बैकग्राउंड रिमूव थी रहियो आहे। बिल्कुलु आसान तरीक़ो आहे। तव्हां कंहिं फ़ोटो जो भले जहिड़ो बि फ़ोटो हुजे, तव्हां हुन जो बैकग्राउंड बिल्कुलु आसान तरीक़े सां रिमूव करे था सघो। तव्हां ॾिसंदा रहो, ॾिसो बिल्कुलु आसान तरीक़े सां बैकग्राउंड रिमूव थी वियो। हाणे तव्हां हिन खे डाउनलोड कयो। हेठि तव्हां लिखियो पिया हिते डाउनलोड इमेज, तव्हां हिन सां डाउनलोड करे था सघो। ऐं अगरि तव्हां हिन ते बैकग्राउंड मटाइणु चाहियो था त हिते एडिट जेको लिखियलु आहे, तव्हां हिन ते क्लिक कयो। तव्हां हेठां ॾिसो तव्हांखे खोड़ सारा फ़ोटो ॾिना विया आहिनि। तव्हां बैकग्राउंड बिल्कुलु हटाए सघो था। ॾिसो तव्हां ॾिसो केतिरा ई तव्हांखे तरीक़ा ॾिना विया आहिनि, बिल्कुलु आसान तरीक़े सां। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो।